जन मोहम्मद खान सईदपुर चकर लग एसटीपी तेलके शाह करीम जे अगवान सीनियर साफ़ी बचल सठियो ते बाअसर वडेरे जो हमलो बेरमाणू तशद पुलिस पारां केस दाख़िल न करण मेडिकल लिटरेचर न ॾियण ख़िलाफ़ एसटीपी ज़िले सदर इकबाल हजाणू सारंग शाह सलीम अहमद ज़हूर बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में एसएसपी ऑफिस ते धरणो सख़्त नारेबाज़ी कई हुई। धरणे पुलिस इंतज़ामिया केस दाख़िल करण ऐं मेडिकल लिटरेचर ॾियण जी ख़ातिरी ते धरणो ख़त्म कयो वियो। जॾहिं त मेडिकल लिटरेचर मिलण खां पोइ सिविल इंस्पेक्टर मोहम्मद खान मुंतक़िल कयो वियो जिते फर्स्ट एड ॾेई हैदराबाद रेफर कयो। एसटीपी ज़िले सदर इकबाल हाजाणे जो वधीक चवणु आहे हिन विडियो में। ख़बर हूंदी कि बदमिस वॾेरा इक़्तिदार जे नशे में धुत हूंदा आहिनि। ख़ासि करे म्यू ताजमहल मुलाक़ात वारे शहर में ग़रीब माण्हू जो जीवन जंजाल करे छॾियो अथसि। इहा असां दरख़्वास्तूं एसएसपी चंदू मोहम्मद खान डीआईजी ताईं असां ॾिनल आहिनि। हुते शहर में जेके माण्हू आहिनि उनखे तमामु घणियूं तकलीफ़ूं उहे माण्हू अताबेट लॻा पिया आहिनि। अॼु सुबुह जो असांजो तहलके जो अॻवान मोहम्मद बचल सठियो जी पंहिंजी सरकारी ड्यूटी तां ड्यूटी करे घर वञी रहियो त सईदपुर जे लॻभॻि साईं जी गाड़ी में ताजमहल साहिब जो कुझु म्यू था सॾनि। असीं त लोफर गुंडो था सम्झूं हुनखे, लेकिन हुते जा माण्हू अलाए छो हुनखे चवंदा म्यू साहिबु आहे म्यू साहिबु आहे। उहो त गुंडो क़िस्म जो माण्हू आहे, लोफर क़िस्म जो माण्हू आहे। इहे सिविल कपिड़नि में कुझु माण्हू हुआ, कुझु पुलिस जा माण्हू हुनजी गाॾी में हुआ। उहे लही असांजो दोस्त जेको बचल सठियो आहे उन ते वॾो सख़्तु तशदद कयो आहे। तव्हांजे साम्हूं पियल आहे। हुनखे बंदूकुनि जा कुंदा किलाशनकोपनि जा कुंदा खणी ज़ख़्मी करे छॾियूं। जंहिं टाइम ते असां मुलाक़ात में असांजे दोस्त खे वठी विया त मुलाक़ात पुलिस चवंदी असांजी हद न आहे। वरी जॾहिं तहलके तनुमान खान में वठी आयासीं त असांजी हद न आहे। असां हींअर एसएसपी साहिब जी ऑफिस अॻियां एहतियाज कयो, जंहिंखां पोइ हुनखे मेडिकल जो रेफर ॾिनो अथनि। असांखे हैदराबाद खणी था वञूं ऐं असांखे एसएसपी जेको टीम हुनजो त शाम जो मींहं ते एफआईआर कटियूं था। असां हुन खां मुतालबो करियूं था या उमेदु था करियूं त हिन गुंडे हिन लोफर ते जेको असांजे दोस्त ते तशदद कयो अथसि या एफआईआर कटी वञे त सख़्तु एहतियाज कयो वेंदो। सुभाणे चंदूमान खान जेको मेन रोड आहे असीं हिन ते धरणो हणंदासीं। जेकॾहिं एफआईआर न थी त जुमे चंदूमान खान ज़िलो जो पूरो शटर हड़ताल कंदासीं। असां एसएसपी खे डीआईजी खे वज़ीर आला खे आला अमलदारनि खे ॿुधाइण था चाहियूं त हिन गुंडे खे जेको लॻाम ॾिनो हुजे। एसटीपी जा कारकुन निंदण का न आहिनि जो तूं रोडनि रस्तनि ते विढ़ी। असीं तोखे ॿुधाए था छॾियूं त जेका धरती आहे तुंहिंजे लाइ तंग कई वेंदी ऐं एफआईआर न कटी वई त पूरी सिंध में एहतियात थींदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।